ब्रेकिंग न्यूज़ है नासिन मेहराबपुर में अवां सां शेयर कई पिया। सिविल कोर्ट में उनड़ बिरादरी की बिंदुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। नौजवान क़तल थी वियो, एक ॼणो ज़ख़्मी थियो। खंजर लॻण सबब नौजवान अमीन उनड़ क़तल थियो ऐं मुख़्तियार उनड़ सख़्त ज़ख़्मी थी पियो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कई पिया। मेहराबपुर में सिविल कोर्ट में उनड़ बिरादरी की बिंदुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थियो, जंहिंमें नौजवान क़तल थी वियो ऐं एक ॼणो ज़ख़्मी थियो। खंजर लॻण सबब नौजवान अमीन उनड़ क़तल थियो ऐं मुख़्तियार उनड़ सख़्त ज़ख़्मी थी पियो। पुलिस नौजवान जे लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए मेहराबपुर जे तालके अस्पताल पहुचायो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। मेहराबपुर में सिविल कोर्ट में उनड़ बिरादरी की बिंदुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो, जंहिंमें नौजवान क़तल थी वियो, एक ॼणो ज़ख़्मी थियो आहे। खंजर लॻण सबब नौजवान अमीन उनड़ क़तल थियो ऐं मुख़्तियार उनड़ सख़्त ज़ख़्मी थी वियो। पुलिस नौजवान जे लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए मेहराबपुर जी तालके अस्पताल पहुचायो।